अल्लाह ताला राज़ी आया पर मूंखे ॿुधाए त इन महबूब जो तोखे कंहिं ॿुधायो महबूब जो मुझा मौला जॾहिं तो आदम खे पैदा फरमायो मां तो रब जी तस्बीह कई तहलील कई मां ॾिठो अर्श ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मां चयो इहो जंहिंजो नालो अल्लाह जे नाले सां गॾु लिखियो पियो आहे इहो को नालो आम कोन्हे इहो ख़ास आहे जंहिंजे करे अल्लाह ताला संदन इस्म मुबारक पंहिंजे इस्म सां गॾु लिखियो आहे नामे मोहम्मद कितना प्यारा प्यारा लगता है नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है वो शाना वो मदीने वारो ताजदारा मुझा प्यारा जंहिंजे शहर जे मिट्टी में भी अल्लाह ताला शिफा रखी है आशिकन क्यों आरफन क्यों आलमन लिखियो बीमार थी पो लाचार थी पो दवा दारू बंद थी वने वो तवा छा कयो शारन रस दिनो दादा जो जुबान अल्लाह न हो बीमार न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से उठा लाए वो थोड़ी खाक उनके आस्ताने से हबीबा तुझो जिक्र जिथे मुझो जिक्र थींदो उन जाए ते तुझो जिक्र थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सुना हबीब पियो तुझो शान मु हीअं बुलंद कयो वादा जा जो सुभान अल्लाह ॿियो तुझो शान हीअं बयान थियो आहे सुना हबीब जिक्र जेको माण्हू तुझो कंदो जेको तारीफ़ तुझी कंदो मां अल्लाह ताला तुझे जिक्र खे पंहिंजो जिक्र करियो आहे माना जे हबीब जो जिक्र कयो ॼण त उन मूं अल्लाह जो जिक्र कयो ये न मुझा साईं पर हबीब मदीने जा साईं तुझो एतरो शान आ एतरो मकाम आ एतरो मर्तबो आ जो मुझा हबीब एड़ो ॼाणो ईंदो जो मां अल्लाह ताला जो जिक्र बंद थी वेंदो लेकिन तो हबीब जो जिक्र बंद कोन थींदो ये न साईं एड़ो टाइम ईंदो एड़ो वक्त ईंदो जो मु अल्लाह जो जिक्र त बंद थींदो लेकिन तू हबीब जो जिक्र बंद थींदो ही कोन्हे साईं वो कीअं अल्लाह ताला फरमायो कुल्लु मन अलैहा फान हर शइ फना थी वेंदी का शइ कान बचंदी वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम हिक अल्लाह जी ज़ात बाबरकात रहंदी
ॿियो केरु कोन हूंदो मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो मां हिकु अल्लाह हूंदुमि मां अल्लाह तो हबीब जो ज़िक्र कंदुमि इहो शान आहे तो मदीने वारे ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुना तुझो ज़िक्र बंदि थींदो कोन माशर जो जॾहिं ॾियारो थींदो सब अंबिया औलिया उलमा फुकहा सुलहा मौजूद हूंदा उन दिहाड़े ते अल्लाह ताला सबनी सजी अवाम खे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो शान उते ॾेखारींदा आशिक़नि लिखियो त क़यामत छा आहे क़यामत कहिड़े ॾिहाड़े जो नालो आहे क़यामत क़ाइम ई नहीं करे थींदी त अल्लाह ताला दुनिया वारनि खे पंहिंजे हबीब जो शान ॾेखारे माशर जे ॾिहाड़े सब इंसान पघर में हूंदा सभिनी नबियनि खां घुमी फिरी ईंदा असांजी सिफारिश कयो अॼु अल्लाह ताला कावड़ में या सिफारिश कयो सब चवंदा इज़हबू इला गैरिही इज़हबू इला गैरिही ॿिए वञो ॿिए वञो ॿिए कंहिं वञो तव्हांजो सभु ईंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि सुना तू असांजी सिफारिश कर हज़रत ईसा नबी फरमाईंदो मां कोन थो कया सिफारिश पर मां ॾस ॾियां थो उहो नबी आहे उहो दरवाज़ो आहे अल्लाह ताला फरमायो व अम्मा साइल फला तलहर सोना जे साइल अचे मुझा सोना तुझे दरवाजे ता खाली वापस न वञे उन महबूब वटि ईंदा साईं तू सिफारिश कर मदीने वारो ताजदार उन ॾिहाड़े सिफारिश कंदो बेश्त में पे रुन पाईंदो है जैसी उम्मत न छॾाईंदो वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारनि सां वाह मुझे हबीब जो कुर्ब किननि को झड़नि सां सुभान अल्लाह हो हुंदो खुदा बे जलाल में हादी असां उन हाल में कलिमो ई न ॻाल्हाई तो है कलिमो ई न ॻाल्हाई तो है जन्नत में पे रुन पाई तो वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारनि सां ओ हबीब तव्हां असांजी सिफारिश करे तव्हां असांखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो इहो अक़ीदो आहे इहो पुख़्तो आहे तव्हां असांजो यकीन आहे ससीअ खे पुढ़ल निंड में सुतो छॾे वियो लेकिन तव्हां असांजो महबूब तव्हां असांखे कोन छॾींदो ये मुझा साईं वो महबूबा जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर खूबी रखी आहे हातम ताई वो सखावत जे लिहाज सां मशहूर हो मुझा प्यारा नौशीरवा बादशाह अदल ऐं इंसाफ में मशहूर हो ऐं मुझा प्यारा जालीनूस बादशाह अकुल ऐं फहम में मशहूर हो मुझा प्यारा तव्हां असांजो वो महबूबा जंहिंमें अल्लाह ताला
सब खूबियूं रखे छॾियूं वाह वाह सुभान अल्लाह ये न साईं को केड़ी खूबी के में केड़ी खूबी आ हजरत ईसा में पंहिंजी खूबी हुई हजरत मूसा अलैहि सलाम में पंहिंजी खूबी हुई हजरत नूह अलैहि सलाम में पंहिंजी खूबी हुई जेके सभन नबियन में खूबियूं हूं उहे तमाम अंबिया इकराम जो खूबियूं बल्कि वधीक आला अल्लाह ताला पंहिंजे महबूब में सब शयूं रखी छॾियूं सुभान अल्लाह ये न मुझा साईं ओ हबीबा वाह वाह मुझे हबीब जे दरवाजे ते हजरत अबू बकर सिद्दीक मुझा प्यारा हजरत अबू बकर आयो सिद्दीक बंजियो हजरत उमर आयो फारूक बंजियो हजरत उस्मान आयो उस्मान गनी बंजियो सुनो अली आयो अलीउल मुर्तजा शेर खुदा असदुल्लाह वजहुल्लाह करमुल्लाह मज़हरुल्लाह बंदियो ये न साईं बेशक तमा असां जो अल्हम्दुलिल्लाह महबूब जे असहाबन सां प्यारा बेशक महबूब मिठे जे प्यारन जी असां गोल नदिया पाक गली चश्मन से रखे असा जुमदा हो अबू बकर उमर उस्मान वाले ये न साईं असहाबन सा प्यारा सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा सा तवा असा जो प्यारा ये न साईं मुझा प्यारा केर भी कोने जेको चवे मुझो अली सा प्यार ना है जे जो अली सा प्यार ना है मोमिन कोने अल्हम्दुलिल्लाह तवा सुन्नत जमात जो असा जो सोने अली शेर खुदा सा भी प्यार ओ जे जो आए अली सा प्यार ओ हथ मथे करे सुभान अल्लाह मथे करे हणी नारो थे निर्वार ओ हथ मथे करे हणी नारो थे निर्वार ओ हथ मथे करे अली असां जो मौला आहे संग कंदो सब जेके कपड़ो वा पुलता पार ओ हथ मथे करे जो आए अली सा प्यार ओ हथ मथे करे हणी नारो थे निर्वार ओ हथ मथे करे ओ टिकट जन्नत जी अली साईं नींदो सुनो साईं नींदो अदा मुझो साईं नींदो टिकट जन्नत जी अली साईं नींदो मुझो साईं नींदो जेको आए जन्नत ले त्यार उहो हथ मथे करे हणे नारो थे निर्वार ओ हथ मथे करे जो आए अली सा प्यार ओ हथ मथे करे ये सोना वाह वाह आई तवा असा जो हजरत पीरन जे पीर सोने दादले दस्तगीर सोने अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि सा भी तवा असा जो प्यार सुभान अल्लाह प्यार कंदा और सुना सुभान अल्लाह हजरत पीरन जो पीर सोनो दादलो दस्तगीर महफिल सकोरी में तशरीफ फरमा है थोड़ सारा बुजुर्ग खलीफा खातिम ज़ियारत करण जे लाइ वेठा मुर्शिद जो दीदार हां हां वाह वाह
सुल्तान बाऊ तो जवे तन मेरा जे चश्मा होवे मैं मुर्शिद वे खुदा रजा इन्ना वेखिया मैनू सबर लयावे जी तू एडो डिठो थम वो बुठाओ नथो दे इन्ना वेखिया मैनू सबर लयावे मैं और किसे वल जा तका लख लख चश्मे एक खोला ते एक गजा मुर्शिद दा दीदार वे बाहो बेको लखा सोने अब्दुल कादिर जिलानी फरमायो मुरीदो मुझे हिकिड़ो किस्सो ॿुधायूं पे त हिकिड़ो धनारा जेको झंग में बकरियूं थो चारे उन मां धण मझा हिकिड़ी अहिड़ी बकरी आ जंहिंखे तमामु घणी उञ लॻी आ प्यास लॻी आ बकरी हुआ धड़ का जुदा थी आई पानी जी गोला में निकती तो मां पानी हथ कया पांजी प्यास खत्म कया सोनो दस्तगीर तो फरमाए उहा बकरी डोड़ी डोड़ी आखिर हिकड़े एड़े तलाव ते नजर पई जेको सजो सुकी वियो हो पासन में गप हुई सिर्फ विच ते हिकड़ो एड़ो दायरो हो उन में पानी मौजूद हो बाकी पासन में तमाम घणी गप हुई बकरी उन जी हालत में उन तलाव में टप दिनो त उहा बकरी हेठ गप में लही वई गोडन सूधो बकरी गप जे अंदर लही वई आखिर उहा बकरी छॾाइण जे लाइ वॾा वस कया त मां छॾाया पर छॾाए कान सघी आखिर काफ़ी देर थी उहा बकरी उहा फांसी पी रही घण वञी घर पहुतो उन खां बाद में उन तलाव जे पासे में हिकिड़ो बगड़ गुज़रियो उन बगड़ जी निगाह उन बकरी ते पई बगड़ चयो अज वाह जो शिकार अज बकरी के खाएबो अदा बकरी हल्किया बगड़ वजनिया गरवा बगड़ जो टप दिनो बगड़ भी गप में लहियो बगड़ ब फांसी पी रहियो पर इया हुन जे जुबान ते हो तो तोखे खाईंदुम तू मुंहिंजो शिकार आहीं अज तू मुंहिंजो खाधो आहीं खाई छॾींदुम छॾाए कोन पियो सघे लहियो गप में पर इएं चइबो तोखे खाइबो तू मुंहिंजो शिकार आहीं बकरी चयो मां तुंहिंजो शिकार कोन आहियां छो जो मां धड़की आहियां तू निधड़को आहीं सुभान अल्लाह चई इहो कीअं तू भी फाथला बकरी चयो तू भी फाथला आऊं भी फाथल आया तू
ही मां धड़की आया जेॾी महिल मुंहिंजो मालिक घर पुॼंदो बकरियूं संभालींदो ॾिसंदो फलाणी बकरी कान्हे डोड़ंदो मुंहिंजी